असां मौलवी वाइज़ में चवंदा हूँ रमज़ानतुल मुबारक जो महीनो त पोइ कुझु माण्हू जेके रखंदड़ हूंदा शौक़ीन पोइ सुभान अल्लाह चई नालो वठंदा बाक़ी न ते ईअं को छिप पहाड़ जो किरे बूह वेठा तकींदा। अब रमज़ान जो महीनो रहमतन ऐं बरकतन वारो महीनो आहे त इंसान जी ईद जे लाइ तयार थींदो आहे न ख़ुशि थींदो आहे कपिड़ा सिबाईंदो आहे साईं शॉपिंग कंदो आहे तयारी कंदो आहे। ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ानतुल मुबारक जे लाइ शाबान जे महीने में तयारी कंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान मुअज़्ज़म जे आखिरी खुतबे में खुतबो इरशाद फरमायो तो महीनो अचे थो हिकिड़ो शान वारो वॾे मान वारो मर्तबे वारो रहमतन वारो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान मजीद में उन जे लाइ पारत करे थो वसियत करे थो हुकुम करे थो। मां मुंड में ही गाल कया मता वरी बाद में गाल याद न रहे। हिकड़ा माण्हू चवंदा आहिनि से रमज़ानतुल मुबारक जे महीने जो रोज़ो रखूं या न रखूं शुगर जो मरीज़ आं ब्लड प्रेशर जो मरीज़ आं हिकड़े गरीब मिस्कीन पाड़े वारे के हुआ तकींदुसि न पोइ को मानी फिदीअ वारी खाराए जान छॾाईंदासीं। तव्हांखे कहिड़े मौलवी चयो आहे मुफ्ती फतवा ॾिनी आहे त शुगर जो मरीज़ ब्लड प्रेशर जो मरीज़ रोज़ो रखे ई न। कुरान चवे थो फलिया सुम हो जेको रमज़ान जो चंड ॾिसे थो त उन ते लाज़िमा वाजिबा त रोज़ो रखे। बीमार आहे शुगर जो मरीज़ आहे ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे पिरो रखे पोइ अल्लाह जो ज़िक्र कंदो वञे ॾींहुं गुज़रंदो वञे तिलावत इबादत में रहे रोज़ो बची वियुसि ॾींहुं गुज़री वियुसि वाह वाह थी विया। जेकर सोड़ संघोड़ पहुचेसि बुख परेशान करेसि तकलीफ़ वधी वञे त शरीयत चवे थो बाईपास वठी भञे छॾेसि को गुनाह न अथसि रखे त सही भञण जी बि इजाज़त आहे। तव्हां ते केरु बंदूक खयूं बीठो आहे त रोज़ो भॼंदे त मारींदोसि ए अॻ में जेको चवे थो त मां मरंदुसि बचंदुसि न इहो चंडो मरंदो बचंदो वाकई न। अॻ में ईमान जो हाल इहो अथसि त चवे थो मां त मरीज़ आहियां मां त बीमार आहियां साईं मां जे लाइ छा हुकुम आहे। अॻ में हियांव टुटो पियो अथसि साह निकिरेसि थो पीरूं ईमान अकीदो पक्को ऐं मज़बूत कर तवक्कल अल्लाह ते कर बेड़ा ई पार बस। केतिरा ई माण्हू आहिनि पोड़ा ऐं पोड़ियूं वो पत्थर कुटनि था रोड ते तगाड़ी मथड़े ते दज़ पियो थो वञे अंदरि तॾहिं बि रोज़ो आहे बेहोश थी किरी था पवनि तॾहिं बि रोज़ो आहे ईमान आहे। हाणे त मौसम बि बहितरीन आहे सर्दी सर्दी लगी पई आहे माशाअल्लाह का तकलीफ़ न आहे पर मां वाइज़न में हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां जेके चंडरा गर्मीअ में रोज़ो न रखंदा हा तव्हां ॾिसजो इहे सर्दी जनवरी में बि कोन रखंदा। छो रोज़े जो ताल्लुक अदा सर्दी गर्मी सां न आहे जो ईमान सां आहे। वॾे आवाज़ सां चओ त सही बस ईमान थस बस बाक़ी न त पोइ उन जे लाइ जहिड़ो जनवरी सर्दी तहिड़ो गर्मी ॻाल्हि बराबरि आहे। अचो अल्लाह साईं क़ुरान में ऐलान कयो चो सुभान अल्लाह। क़ुरान जो ॿुधण त सवाब चो इन दिल भर जो ॾिसण बि सवाब कुरान के ॾिसी पढ़ तॾहिं बि सवाब यादी पढ़ंदो तोज तॾहिं बि सवाब वाइज़ में वेही करे वो सुबह खां शाम ताईं यार जो दीदार कर तॾहिं बि सवाब आहे। ॾिसो सॼो ॾींहुं वेठो आहे मोबाइल ते गाना फिल्म टीवी ॾिसे थो कुरान मजीद जो दीदार कर अखड़ियूं ठरी पवनि। अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो आहे खुलियो पियो आहे कुरान ॿियो सिपारो आहे सूरत जो नालो सूरतुल बकरा है आयत नंबर 183 फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। जो सुभान अल्लाह।
बुध तो करंट कढी तो छड़े मानन कुरान के मामूली को माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह किताब समझो हालांकि हदीस पाक में पढ़ी ॾिस त जनवरी जे मौसम में भी रसूल ते कुरान नाज़िल थींदो कुरान जे वज़न ऐं बार जे करे नबी साईं खां पघर वही फरमाए तो कुरान जे वज़न जो ताकत मानन मामूली को कागज समझो कुरान के अस्तगफिरुल्लाह मेड़ में मिन्नत में काफिले में कुरान खणी में ते धिका कुरान जमीन ते थो पियो किरी पे तकब्बुर सा पुठी ॾेई बीहे तो सुअर थी मां त वाइज़न में चवंदो आ तू जो अबो कतल थिल हुजे भा कतल थिल हुजे घर जा भाती पर तोखे खबर पवे तो कुरान अचे थो पयो परे खां मेड़ मिल अचे काफिले में त पेरनो गाड़े भजंदो वञेस कुरान के खणी इस्तकबाल करे सीने सां लाए करे चुम्मियों दे यखणन ते रखी अदब सां रख पो जेको कुछ गालाणो थी गाला जोर लगाणो थी जोर लगा पो खलक के मार वई पीरू इन साईं जो ते कदर कर जालिम जंहिं जे करे बर्बादो तबाह थी वे नाफरमानी करे करे लोड़े तो इन कुरान जे करे एकड़े जाते मां कौम जो नालो नथो वठा ना हक जो कुरान खई टेकण ते कुरान खई फैसलो त खटे वियो जी घर पोतो ही ना घर जो छत गिरी पुस आ कहे दम्ब सब बचा मरी पो मथे में अची सूर पयोस एडो शदीद सूर वधी वयो मथे जा रग फाटनस पया गिघ पई वहेस पो डॉक्टरन वट खणी वियस टेस्टों करायो इलाज करायो काई गाल समझ में ना आए डॉक्टर ने ला इलाज करे छड़ियो पो पांजे पुटन ने बचल के चए मेहरबानी करे मुके डॉक्टर जे हवाले न गयो घर वापस खणी आलो काई बीमारी ना नाग जो कुरान खवा कुरान मथे के साड़े छड़ियो में एडो ताकत आ मोया दोस्तो अजीजो केतरो कुरान में ताकत आ पढ़ो कुरान सुभान अल्लाह चो तो साईं के खोलियो भाई हथ मथे कर वडे आवाज पर मैं बिस्मिल्लाहिर रहीम बावे हो सिवारो आहे सूरज नालो है सूरतुल अज़ाब है अल्लाह कुरान में ऐलान कयो पर अरज़नल अमानता अलस समावाति वल अर्ज़ि वल जिबालि फअबैना यहमिलनहा वअशफ़क़न मिनहा वहमलहल इंसानु इन्नहु कान ज़लूमन जहूला जो सुभान अल्लाह अल्लाह फरमाए तो कुरान के असा आसमान ते नाज़िल कयो से दिसो बगैर थंबे थोड़ी जी बीठो आ केतरा साल थी विया करे झोल आयो किरियो सही लुडियो सही केडो ताकत वारा जरे अल्लाह हिन कुरान के आसमान जे हवाले मुझे बारे अमानत के तू खणी सके तो दाहो के रुनो अल्लाह मां तुझे अर्श जे वजन के खणी थो सिगा तुझे करोड़न फरिश्तन ने बैतुल मामूर जो वजन बर्दाश्त इन कुरान जो बारे अमानत खण जी ताकत आसमान में भी ना वरी अल्लाह ने कुरान के पहाड़न जे हवाले कयो अदा पहाड़ कने हिलिया पंजे जाए को तूफानन में सैलाबन में कर लुड़ी को पन्या किल में आयो भला तो सही अल्लाह से इन जबल ने पहाड़न जे हवाले कुरान के कयो इन बारे अमानत जी पारता के आए तो पहाड़ भी रोई पया अल्लाह कुरान जो धक केर बर्दाश्त कंदो मिट्टी थी विदा से जरा जरा थी अल्लाह सा के ताकत है अल्लाह वरी कुरान के ज़मीन जे हवाले कयो बारे अमानत के तो खण जमीन भी इनकार करे रोई पई आहे अल्लाह इन मखलूकात जो वजन मुखे बर्दाश्त आहे गाड़िन जो वजन इन बिल्डिंगन शहरन जो वजन बर्दाश्त इन पहाड़ मेखू करे ठोके छड़िया थी इन जो वजन बर्दाश्त पर कुरान जे बारे अमानत के खण जी
मुंह में ताकत नाहे पो अल्लाह इन इंसान जे हवाले कयो इंसान पांजो इकरार करे आयो कालो भला जी असांजा रब मिठा सुना अल्लाह कुरान असांजे हवाले पियो थो करे अल्लाह फरमायो तव्हां जाहिल आहियो कुरान पढ़ंदो त आलिम थी वेंदो तव्हां ज़ालिम आहियो कुरान जे मथां अमल कंदो तव्हां आदिल बणिजी वेंदो अहिड़ो कुरान आहे अल्लाह जो कलाम आहे जी दुनिया की किताबों में कुरान चमकता है दुनिया की किताबों में कुरान चमकता है जो शख्स आदत बना ले कुरान की तिलावत का अल्लाह की नजर में वो इंसान चमकता है जो सुभान अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू चवे थो कुरान ओ ईमान वारो तांखे थो चवां अबा तू गोश्त जो 2-3 किलो वठी पो घर रखी बिली के चो त पाण त थी मां गे बसर टमाटर आणे तो घर जी करे भाजी ठाए खाइंदासे कुछ जरी बूटी जो छडी तो तजे ला अब खीर जो गिलास टप भरे पो बिले के चो त पार त थी ख्याल कजाए मां खंडर पती आणे तो घर जी चाह पींदासे मोटण खां पो कुछ बचंदो चुको अमानत हवाले उन जे कजे जो खयानत अमानत में न करे अल्लाह फरमाए तो रोजो मुझो बेहतरीन आ यो मुशरिक काफिर मुनाफिकन के कोन थो चवा ओ तवा मोमिनन के थो चवा जे में ईमान जा दाना आइन ओ संभारी दो मुझे रमजान के हाने दिसू त मोमिन केरा कुरान चवे थो मोमिन के चई डायरेक्ट फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू मुतलक इंसान के भी न चई रुगो ईमान वारन के ताके चवा थो ताके पारदा रमजान जो मेहमाना साल में एक मरतबा थो अचे अब साल में घणा महीना साल में हमरा 12 महीना पो घणा महीना खाओ पियो था 11 महीना अल्लाह जो नेमतों खाए पिए हण हणा हलाल हराम दमादम मस्त कलंदर सब कुछ पेट के अंदर एकड़ो महीनो रुगो अल्लाह चवे थो मां रब के राजी कर दियन जो रोजा रातन जो भी मोकला दबे खा जेडो वणई खा जेडा जोर लगाना थी लगा टप शरबतन जो पी बस रुगो रोज दिया जो बस वो भी इंसान के नसीब ना है बदनसीबान 12 महीना 11 अल्लाह जे नेमत के किए पे तो खाए पिए करे को हिसाब आयो एकड़ो महीनो सुदिया जो रोजो अल्लाह चवे तो तने भी इंसान को बर्दाश्त ना मुझा दोस्तों ना कदरी न कयो ना शिकरी न कयो अज वायदो को इंशाल्लाह रमजान जा रोजा संभारे रखंदा से एर वारन के भी हुकुम कंदा से तो अल्लाह फरमायो मुझो मेहमान साल में एक मरतबा धो अचे सवाल पैदा थो अल्लाह साईं मेहमान वडन मान जा मेहमान नवाबन सरदारन जा बादशाह जा मेहमान बादशाह जो ताकन ते विदा नवाबन सरदारन जा मेहमान नवाबन सरदारन जे बंगलन में विदा अल्लाह के गरीब झूपड़ी वाले वठ नईंदा रबदात बादशाह खां बादशाह सब खां वडायो तका जो मेहमान भी वडो होंदो शान मान वारो होंदो अल्लाह तवा तो बादशाह का मथे छा तो जवे कुरान पर में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर जो सुभान अल्लाह बादशाह का भी मथे केरा जमीन आसमान जो बादशाह तो मेहमान भी एडो वडो होंदो इए त ना है जो अल्लाह जो मेहमान भी वडन मानन वट वई असा करीब रह जी वई चौ सवाल
अल्लाह से फरमायो भला इहो त ॿुधायो मां रब रहंदो काथे आ चीसी तव्हां त जथ किथे रहो था हर जाइ ते ज़मीन जे तहन में जरन में पिया ॾिसो था पिया हर नंढे वॾे जे दिल में मुस्लिम काफ़र वट बंगलन में गरीबन अमीरन वट जे जॾहिं मां अल्लाह पाण अमीरन गरीबन जे दिलन में सभिनि वटि यकसां रहां थो त मुंहिंजो मेहमान जी नवाबन सरदारन बादशाहन जे ओता के दर ते दस्तक ॾींदो तीअं त खाना बदोशन जे झूपड़ीअ ते बि दस्तक ॾेई वॾा वॾा मियां राम जा वसायूं ईंदो चो सुभाणे ईंदो गरीबन वटि बि ईंदो पर ता कदुर कयो कहिड़ो मेहमान वरी सवाल पैदा थियो अल्लाह से मेहमान जा ब किस्म चओ हिकिड़ो मेहमान जेको रहमत बणजी थो अचे ॿियो मेहमान जेको ज़हमत बणजी थो अचे अल्लाह फरमायो मुंहिंजो त अहिड़ो मेहमान आहे जेको क़ुरान पाण थो ऐलान करे छा थो चवे क़ुरान जी रहमतूं खयूं थो अचे मेहमान रहमतन वारो मेहमान आहे पर बिस्मिल्लाह रहमान ॿियो सिपारो आहे सूरज जो नालो सूरतुल बकरा अल्लाह क़ुरान में ऐलान कयो आहे परमेश्वर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान चो सुभान अल्लाह मुंहिंजो मेहमान अहिड़ो आहे वो जेको तव्हां वटि मिठड़ो क़ुरान खणी आयो आहे क़ुरान रहमतन वारो आहे न बरकतन वारो आहे शिफा है इन में मां नथो चवां क़ुरान थो ॻाल्हाए फरमायो नज़िलु मिनल क़ुरान मा हुवा शिफा व रहमतुल लिल मुमिनीन कुरान में शिफाए कुरान में रहमता कुरान में बरकता ई मेहमान रहमतन वारो यो तरी त रहमतन वारो कुरान सादे खणी आयो खुद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सोनो साईं मिठो साईं बिनी जहान जो सरदार रहमत जो समंदर आहे अल्लाह कुरान में ऐलान कयो फरमायो अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन चो सुभान अल्लाह केड़ो साईं आहे एक मर्तबा मुझे दिलवर जो नालो त वठी ॾिस चो मोहम्मद जल्दी में पुठियां चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुझे साईं नालो वठंदो दोस्त हुजे दुश्मन हुजे पंहिंजो हुजे परायो हुजे चप चपन सां मिली वेंदा चप चपन खे चुमियो ॾींदा मोहम्मद मुंहिंजे साईं जे नाले जे वठण सां निरालो मुस्तफा जो नावा दिल में रखण जहिड़ो निरालो मुस्तफा जो नावा दिल में रखण जहिड़ो रखी दिल में वरी आहे चपन सां पिण चुमण जहिड़ो मुंहिंजे साईं जो नालो मिठड़ो आहे जो सुभाणे नालो वठो चप चपन सां मिली चुमियूं ॾींदा मुंहिंजे साईं जी ताबेदारी कयो गुलामी इख्तियार कयो सभु गॾिजी सरजी सुन्नत ते अमल कयो त तव्हांजा दिलूं दिलनि सां मिली वेंदा क़ौमी कबीलाई जहिड़ा झगड़ा ख़तम नफ़रतूं ख़तम साड़ हसद ऐं बुग़्ज़ ख़तम ओड़े पाड़े रिश्तेदार खां मुंहिंजे साईं जे सुन्नत जे करे तव्हां अमल कंदो एड़ो मिठे नाले वारो साईं आ दुनिया वारो वो खैरुल बशर फखरे औलाद आदम वो खैरुल बशर फखरे औलाद आदम बशीरो नज़ीरो शफीए
दो आलम, वो लुत्फी मुकम्मल, वो खुल्के मुजस्समा, बनी लो इंसान का गम खारो हमदमा, गली और गदा का प्यारा मोहम्मद, खुदा का मोहम्मद, हमारा मोहम्मद, मोहम्मद वो गुम गश्ता कौमों का हादी, तो आलम में इल्मो अमल का मुनादी, पैगंबरे अज़्म खुद एतमादी, शरीयत है जिसके बहुत सीधी सादी, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जो नालो में छड़ो रमजान जे महीने में पांजे रब के पुकारो न अल्लाह, पेरा दा दिहाड़ा रहमत ही रहमत जा, बरकत ही बरकत। एकड़ा जमायती चवन था साईं असां अल्लाह के मौलवी साहब सडे सडे गोदे जेडी तस्बीह पढ़ी ट्रोड़े मुसला गारे छड़या से पर अल्लाह बुझे, ये लफ्ज कुफरिया है, अल्लाह बुधे न थो, हाँ अल्लाह बुधे थो पर चंद्रा तो के घुरण न थो अचे, रब का घुरे अल्लाह न दे सवाल ही पैदा न थो थी, अल्लाह तो वेठो आ देण जेला, वो तो सखियन जो सरदार आ, हे वरी छा थो चवे, असां जो दुआऊं भी हथ हेडे मुंह हेडे हेड़ दुआ करे पोचे तो अल्लाह न थो दे, पर जुमे जेडी तकड़ा यार के एडिया जो एक घड़ियाल दे बे मौलवी साहब दे कानी में का सही दे तके सड़यो वेठो आ, पो सही दुआऊं कबूल न थी थन, अल्लाह दे न थो, इखलास सा मोहब्बत सा प्यार सा तड़पी करे अल्लाह जे दर ते कीड़ी पो, तो जे अचण में देर आ उन जे देण राजी थण में देर ना आहे। मुझा दोस्तों अल्लाह जेको पीमा जे मोहब्बत प्यार का वधी मोहब्बत हो करे इंसानन सा पांजे बानन सा, मां जे मोहब्बत का भी 70 गुना ज्यादा वधी खुदा जो कसम पांजे बानन सा रब प्यार थो करे, सो भी गुनाहगारन सा। बुधो मुसलमानो, हजरत बीबी हाजरा ओ पांजे बचड़े इस्माइल के खणी सफा मरवा जे पहाड़न जे विच में रखी, पो बचड़ो इस्माइल भूख उन जे करे तड़पे रोए पे रड़ियो पियो करे, पो बीबी हाजरा भजी ढुकी करे सफा ते पोतिया, त पानी दिसा को ढुकड़ो बचड़े के दिया मावा अम्मा जी दिला है, त पोया इस्माइल बचड़े रड़ कयो, तमा हाजरा ढुकंदी आई भजंदी अल्लाह, मुझे बचड़े इस्माइल के कहना गबला धकत नायो, गर्मी त कोन लगुस, अची मथे चादर जो छाव कयई, वरी ॾिठई त उईअ जे करे थो तड़पे, वरी ढुकी भजी सफा थे पोतिया, त पोया इस्माइल बचड़े रड़ कयो, वरी ढुकंदी आई बचड़े जे मथा करे सफा ते ध करे मरवा ते, अल्लाह इन मंजर के प्यो ॾिसे, जी जब तड़पता है कोई बेटा तो माँ का दम निकलता है, जब तड़पता है कोई बेटा तो माँ का दम निकलता है, जब मगर माँ तड़पती है तो फिर ज़मज़म निकलता है। अल्लाह सी फरमायो बीबी हाजरा तुझे बचड़े इस्माइल जेला परेशान न थी, फिक्र न कर, उन जे पेरन जे खुरन जे हेठा मां अल्लाह ज़मज़म त जारी करे सघां थो, पर तो हाजरा मां जे तड़पण के बर्दाश्त न थो कया, क़यामत इबादत बनाए छड़ी दो, मां तो उन जे मोहब्बत का भी 70 गुना ज्यादा अल्लाह पांजे बानन सा प्यार थो करे, पर कोई रब के समझ ला तैयार ना है, छडे थो तो चतो बुधे न थो, अजीब गाला। हजरत मूसा कलीमुल्लाह अल्लाह ए नेक नमाजी हाजी मुल्ला गाजी तोखे सडन था त पो किए जवाब दींदो आ, अल्लाह सी फरमाए मूसा नबी कोई नेक नमाजी बानो मा रब के सडींदो आ, अल्लाह एक मर्तबा जवाब दींदो आ, जी मुझा बाना चो सुभान अल्लाह। अल्लाह साईं
जे करे को गुनाहगार बदकार ऐबदार सदे तो पो अल्लाह से फरमाए मूसा नबी जे करे को गुनाहगार ऐबदार दोही आस्याकार है रब के सदे थो एक मर्तबा ना ब मर्तबा ना टे मर्तबा मां अल्लाह उनके जवाब दिया थो जी 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 मुझा बाना चो सुभान अल्लाह बुदो अल्लाह सीछो वो नेक नमाजी मौलाई वेचारो सदे पे उनके एक मर्तबा जी हे गुनाहगार बेकारा बुधो अल्लाह जो प्यार पांजे बानन केडो करीम आ तो हजरत मूसा नबी सवाल क्यों अल्लाह सी फर मूसा नबी इने का नमाजी या तहज्जुद गुजार हाजी सखिया मां रब के सदे थो आसरो पांजो उम्मीद नेकिन जे मथा भी अथस सोचे थो अल्लाह कुछ नेकी भी या तहज्जुद भी हिल नमाज भी या कुछ टेक अथस सहारो अथस तरे मां अल्लाह एक मर्तबा जी थो चवांस ओ मूसा नबी ही गुनाहगार है बुदार मां रब जे दर ते रोईंदो आयो खाली दामन झोली खणी आयो गुलाल जा पहाड़ खणी आयो चवे थो अल्लाह मां वडाई कया तो छा दे गया तकबुर कया तो छा दे गया अखिन में पानी जा नार वाइंदो थो अचे अल्लाह मां खालियां गुनाही गुनाह थी माट भीगा काई ने किनाए मौला तुझे रहमत मुखे आसरो उम्मीद मुझे रहमत जेको आसरो कयूं थो अचे तरे मां अल्लाह उनके टे मर्तबा जी करे जवाब थो ॾियां एड़ो अल्लाह करीम आहे अया बुध कुरान छा तो जवे कुरान पर में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल या इबादे अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाहि इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम चो सुभान अल्लाह मारा बजरम खाना में दन थो सजो तमा को बोल गया गुरु तमा ता केरा इस्तिगफार कयो त ता के माफ गया रब द इंतजार में आहे जी करे थो पयो अया बुध कुरान छा तो जवे कुरान फरमाए वाइदा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाए दादान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून सच्चा कुरान जो सुभान अल्लाह सजो डी राग रूगते वेठो है सरुदन ते केड़ो मजो लुत्फाते हराम कारी बुध कुरान पढ़ कुरान रमजान जो महीनो अचे तो मोबाइल के बंद करे फिटी करे स्कुंड में सजो डी कुरान खोल ब टे खत्म कर दे एकड़ो तो खत्म कर डेली एकड़ो सिपारो कुरान जो पढ़ रात है दी रब जी रहमत जी बरसात बस जलसे में बैठा हो वायद में बैठा हो मां सवाल तो के कूड़ न गालायो अब ता पांजे अबे खेसर के अबा साईं आहे कोड़ो अबो जेको पुट खे चवे जी मुजा पुट सवन में को मां न चौंदस बाकी कमल थला आहे खामोश तू छो बैठा हो उस पासे में बैठो तो जा अबो मता वरी घर पादर पुसाए हणे छोरा जाए वाइज में छापियो मुश्किल साईं आए कोड़ो उस्ताद फरमा बरदार शागिर्द सदे उस्ताद साईं चेस जी मुझा पुट मुश्किल सवन में को माना चौंदस आहे कोड़ो मुर्शिद मुरीद सरे मुर्शिद किबला साईं जवाब देस जी मुझा मुरीद सवन में को मा चौंदस बाकी ना अल्लाह केडो मेहरबाना शिकलत पांजी दिसो गिरेबान पांजो दिसो अल्लाह तो के टे जगर जी करे थो जवाब दे निमक हराम जी सना खां
पता पता है खुदाया दम बदम तेरा सना खां पता पता है खुदाया दम बदम तेरा ज़मीनो आसमां तेरे हैं मौजूद अदम तेरा जो तेरा खा कर तेरा शिकवा करे या रब ताजुब है कि उस पर भी रहे लुत्फ़ो करम तेरा इबादत करे तो उनके भी दे थो जेको ना फरमाना दाहरियो दाहरियो उनके भी भुख ते नथो सुमारे एडो करीम अल्लाह अगे जमाने में हुयो के दादियों के नानियों के कुराड़ियों मौलाई के वयूं फौत थी के हिकड़ दिकड़ मता होजन तो होजन ननड़ा बारड़ा रोइंदा हा दा उनन के बिस्मिल्लाह करे खणी छाती असा लाए थई खीर भी पियारन या पिंगे में लोडाए झूले में पो जिक्र भी कर ला इलाहा इल्लल्लाह तो सुभान अल्लाह पांजे बचन के झूले में झुलाएं जिक्र करन अग जे दौर जू दादियों अमड़ियों नानियों जेके हुयो से ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह बिस्मिल्लाह बचड़े के सुकून नंडरा जीविंदो आजकल जी अम्मा भेण पिंगे में छोरे रुनो नाहे अम्मा बुझो ठोक्यो नाहे वरो थीन भागो मारे पवी मरे नथो तू भी पांजे पिणे ते वयो मथो खाए छयो हां माईया जो झड़ो हुंदो मुर्स सा कसर कढंदो पुट खा अब जेको छोरो पिंगे खा मां जे लांताणे सा वडो थो अपे के सर कर ओ अपा चंदो बरो कारी हर जो नांग खाई जंग बजी चल काडे वे गुमकार थी हाणे घर आया ये पिट पारूता शुरू यो छोरो वात पटो पियो पलाल में पियो कारीगर जो नांग खायो पोइ रोइंदो हिंदो आओ से मुझे एकड़ो पटड़ो दुआऊं करियो पिटवी पान नांग खादो कारीगर जान छुटो अब बुधो पीमा जी दुआ आबादी है ने वो पिट बदवा बर्बादी ना है छा पिचो न पान बदवा पान कयो न पिंगे खा वठी जेको मां पी जे के बुझाए लानत दे वडो थीड़े यो पीरान पीर थींदो हलायो तो सही वो मौलवी ने वटवी दो सही तावीज ए वजीफो दो छोरो फरमा बरदार होजे कुरान सामुआ मा वाइज में गारंटी सा थो चवा जेको पीमा जो पिटला मुलन जे तावीज सा सिधो नथी न पांजो टाइम खर्च कर न पांजो पैसो जाया कर पीमा जो पिटल मौलवी जे दुआ सा सिधो थींदो सवाल ही पैदा ना पांजे बच्चन जी बर्बादी पाण करे तबाहियो पाण पटे एकड़े गोठ में मां सही वाइज करन जे ला ओते चसे छोकरो आ सजो डी चंडरो वतो गोठ में विड़ंदो वतो छा तमाशो मचाइंदो साईं के दुआ मां जो ननड़ो निकड़ो हुंदो वठी जो आयो उसा जो कुकू वडो वाड़ो कोठ मां जो पुट नालो छाती चसे कुहू अड़े नालो जो कुहू रखी तो गोठ लताणी तो छड़ी दो हालत है नाला उबता सुबता साईं अब्दुल हफीज साहब वेठो आ हेडमास्टर खुदा जो कसम चतो जेको बार मोटिंदो रजिस्टर उन जो नालो लिखंदो आ हेडे होडे जे करे नाले में मोहम्मद या अहमद में भी फर्क सिधो करे तरबियत इया है उस्ताद तरबियत कंदो आ ऐ पीमा का वधी को उस्ताद ना है मां जे गोद का वधी को उस्ताद ना है बार जी तरबियत पे शुरुआत उता थी थे असा नालन जा भी कम लाए छड्या से तरबियत जा भी कम लाए छड्या से पो यो छोकरो वडो थींदो पी जे अच्छी दाढ़ी पटींदो मां के घर धके छडींदो 3-4 दिन थिया हिंगोरजा जे इलाके में नौजवान पुट पांजे मां जे छाती सा 3 साल खीर पियारी गोलियों ठोके कढे जय मां हिंगोरजा जे इलाके में जय जी जलमा 3 साल ताई छाती जो बिस्मिल्लाह करे खीर पियारंदी रही बचड़े के अल्लाह उन छाती के गोलियों पिस्टल जा फेर करे मां के मौत जे निंद में सुवारे या तरबियत ना है तालीम ना है दुनिया वारो जरे बचन के कुरान न पढ़ाइंदो मस्जिद मदरसन दे न मोकलिंदो वाइज आलिमन जे जलसन में वठी नहीं दो त किथा वये सिखंदा जे करे अम्मा ने के नमाजी आए
आहे ताजिद गुज़ारा बचड़ा पैदा थींदा सचल सरमस्त जेड़ा हथ मथे करे जो सुभान अल्लाह अमा लेक हुजे नमाज़ी हुजे बचड़ा सुल्तान पाहो जेड़ा पैदा थींदा अमा लेक नमाज़ी आहे बचड़ा भिटाई जेड़ा पैदा थींदा अमा लेक नमाज़ी ताजिद गुज़ारा बचड़ा कलंदर शाहबाद जेड़ा पैदा थींदा अम्मा अम्मा फातिमा ज़हरा जड़ी हुजे बचड़ा हसन हुसैन जेड़ा पैदा थींदा ना सावड़ तालीमा ना सावड़ तरबियत पोरी डो दींदा पुटन के तो पुट ना फरमान मुझा दोस्तों अजीजो सजो दी यारी वरी यो पुछा करते छोरो जो तुजो घर छडे वो रात जे बीटी बजी वे होयो का थी सजो दी चरसाइन सा भंगन सा यारी थस उन छोरन लुटेरन सा यारी थस जेके पी मा जा पिचल हैं ऐ बुधो मुसलमानो जेके घरा निकरी करे चौकन चराहन ते सूटा हणी जेके कुरान वारन आलमन के गारियों दिन था ये घरन में पीरू पांजे पीमा के गारियों देई पो आलमन के गारियों दिंदा या जेके आलमन के घटोर गालाए कुरान वारन जे खिलाफ बकवास कंदा इन तवा दिसो ये पीबा जा पिठल हुदा थो खुदा जो कसम पीमा जी तरबियत हो जे आलिम कुरान वारे जे खिलाफ को बकवास करे सवाल ही पैदा ना है आज वायदो कर इंशाअल्लाह रमजान जोड़ो महीनो रहमतन वारो बरकतन वारो बुधो बुधो मां वाइजन में गालियों कनो सिधियो अबा घरन में गोठन में तमाम वट असा वट सबन वट माइन जा वारा ढारा ठेल होंदा ने कम जे हवाले सा ससनो जो झड़ो भी आहे बटरे बाहर आइन ता अज इन जे इन माई जो वारो सुबह दी जो सिमानी हो माई पचाए रात हिन बुआरी सुबाने बुआरी जो वारो हुन जो जेकर हुन जे बारे में काना चूची उठी जेकर गैस लीक थियो घर सड़े तो हो माई दिसंदी चंदी मो जो वारो तो कोन है झुगो सड़े तो भल सड़े मां जो चावल वारा ढारा ठेल आइन ना पर अज पांजे अमणन के बुधायो पांजे भेण धीअ ज़ाल के बुधा त रमजान जो महीनो थो अची जेको 3-4 बजे उथी करे बगैर वारन धारन जे सैरियों इफ्तारियों पचाईंदी पाण त रोज़ो रखंदी पाण जे रब जो रहमत वसंदुस सवाब मिलंदुस घर जे फातिल के रोज़ो रखांदी सब जो सवाब कमाईंदी जो सुभान अल्लाह बुधायो उनके असा उनके तालीम दियो ना तरबियत दियो ना तजे करे मुझा दोस्तों अजीजो नबी से फरमाए पेरू दिहाड़ो रहमत जो वासत हो मगफिरा विचा दाड़ियाड़ा बख्शिश जा बख्शिशी बख्शिश ऐलान थे तो आहे को तो अल्लाह बख्शिया फरमाए तो परो आखिरी दिहाड़ा इतकुम मिनल्लाह जहन्नम का छोटकारे जा रमजान में जहन्नम जा दरवाजा बंद थी था वयन जन्नत जा दरवाजा खुली था वयन रमजान जे महीने में रोजेदार जेला समंदर दरिया में मच्छियों इस्तिगफार जो दुआ घुरन आसमान में पक्षी परिंदा इस्तिगफार जी दुआ घुरन रोजेदार जेला हर रोज जन्नत के सिंगारो इंदो आहे रोजेदार जो रोजे जे करे वातमा जेका बदवाए धप थी थे अल्लाह वट मुश्क अंबर का वधिक महबूबा क्या मजरी महशर जे मैदान में अल्लाह फरमाए दो फरिश्तो ही नमाजी आहे दो इनके नमाज जो सवाब ही हाजी आहे हज जो सवाब ही सखिया सखावा जो सवाब ही रोजेदारा परे थी यो अस्सलामुली वला उजबी रोजो मा अल्लाह जो रब जेला रखे बदलो पाजे हथन सानी दो मा सो सुभान एकड़े के बादशाह सरदार नवाब जो चमचो है वाठो इनाम दे वठ सही वठ एकड़े के खुद बादशाह पान इनाम दे फर्क है ना है था अल्लाह बेन के फरिश्तन जे जरिए इनाम थो दे रहे रोजेदार के पांच हथड़न सा तो इनाम दे अल्लाह केडो रब करीम मुजा दोस्तों आज वायदो को इंशाल्लाह इन रमजान में घट न कदा
ऐं तरावियूं भी पाड़े वारो मस्जिद छड़ियो उन्हीं में पढ़ंदो जो आलम तरा वारो मुला हुजे एड़े गोठ में मां जलसे ते वयसि मां के एकड़े चयो सही हिते एड़ो को वडो को कारी मौलवी आंदऊं हणा 1.5 कलाक मां जो पुतो के छातो थी तू भी घट खा पी दोल जड़ो पेट करे तो नासन मां लसी चटणी ते निकरंदी मानो भी थोड़ो घट खाए पिए पो नमाज इबादत में आसानी थी पौंदी पो काडे विंदो आ चीसी 3 किलोमीटर परे कोड़ो गोठा उते अलम तरा वारो मौलवी वहां भी 3 किलोमीटर मोटर भी 3 किलोमीटर रात जो वगड़ो नांग भलाऊं कुत्ता भौकाइंदो घणो टाइम लगे तो 2 कलाक पाड़े में मेंबर मेहराब जे पोया घर थस कलाक कुरान बुधण जे ला तौफीक न थस 2 कलाक कुत्ता तो भौकाए उड़ा तो वही कुरान सा इश्क ना है कुरान से मोहब्बत ना कुरान से इश्क मोहब्बत हो जे आ त 1 कलाक छा अज जवानिया तो के तौफीका ताकता जवारो थी भी सिगे थो सुभाणे पोड़ो थी वेंदी भी न सिगंदे पछताई पो मुला सूफी वरी असा एकड़ा मानू थींदा थी जवानीअ में रिश्वत दबे खाइंदा जवानीअ में गुनाह डटके कंदा ज़ना शराब पींदा ओ जरे पोड़ा थी ज़ाल के भी न वणे पो बुजुर्ग थींदो अल्लाह सी माफ करे हाणे भींग थिए हाणे छा माफ करे नथा समझो माफ अल्लाह कंदो आ इए कोने जो पोड़े के माफ न कंदो पर चवण जो मकसद इहो आ जेका जवानी वारी इबादत रियाज़त आ पोड़प वारी अल्लाह से के जेका खुशी थे थी खुदा जो कसम जवान जे जवानी जे तौबा पोड़ो तो मौलाई दाणे रिटायर थियो हाने त दिसण का बेकार घुमण का बेकार लाचार थियो मौलाई औलाद जवान थियो हलियो बनी बड़ा तकसीम थियो घर तकसीम एकड़ी खट छत ते दींदा से मथे ते पखो ही कोन हुंदो पोट चंदा ने ते पवल पोचो तो हाने दंद भी न रहया घुमण का भी बेकार हाने छा कया हाने अल्लाह के राजी क्यों पो सूफी थी मुला थी मस्जिद में जी पो पेशमाम ते कार थी डमर थी पौंदो नथा समझो खुदा जो वासो था जवानी में रब के राजी कयो पोड़प में पो जेका इबादत कंदो अल्लाह सवाब जवानी वारो ता दींदो के न दींदो ये गाल रमजान शरीफ जो महीनो आ रहमत ने बरकतन वारो आ मां दुआ करण आयो आ अल्लाह रब्बुल इज्जत हजरत मौलाना से मोहम्मद इस्माइल साहब जे जलसे के प्रोग्राम के पांजे बारगाह आलिया में कबूल फरमाए मां भी यकी आयोस माशाअल्लाह ता जो 2-4 कलाक इंतजार कयम जेको टाइम दोस्तन रखियो मौलवी साहब उस्ताद वारन चेसे ठीक आ भला उनी में शिरकत था कयो पांजो जलसो आ वरी मुखे परे पंधा वणो आ दुआ है अल्लाह रब्बुल इज्जत मुझे कलमात के कबूल फरमाए अच्छे तो मेहमान रमजान अल्लाह जो कदर नसीब फरमाए वमा अलैना इदल बलागुल मुबीन।